सोप सीरियल पापनगर जी नई अपडेट अची चुकी है दोस्तों। नई अपडेट में बेहतरीन कम थियण वारो आहे। जी हाँ दोस्तों, अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड में एक जेका नई अपडेट आहे, छा कई नए अदाकार जी एंट्री थियण वारी आहे। जेको कुछ थियण वारो आहे तव्हांखे क्लियर करे हिन अहिड़े वीडियो में ॿुधाईंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दोस्तों हिकिड़ी शइ तव्हां नोट कयो थी, राबेल खे एॾो त मजबूर कयो वियो आहे जो हर माण्हू उनखे हाणे ताना थो हणे ऐं हू मजबूर थी चुकी आहे, परेशान थी चुकी आहे, पंहिंजे पीउ जी इज़त जो बि ख़्यालु करे थी ऐं माण्हू बि उनखे ताना ॾियनि था। यानी हुनखे न्याणी हुजण जो हिकु मतिलबु कलंक मिली चुको आहे। यानी हिन दौर में हिन दुनिया में न्याणी जेका आहे उहा मतिलबु हिकु हलण जहिड़ी न आहे ऐं इहो ॾेखारियो वियो आहे हिन ड्रामे में। ऐं मतिलबु न्याणी का ॿाहिरि निकिरे थी त उन जे लाइ मुसीबत आहे, चपे चपे ते माण्हू उन्हनि खे ताना हणनि था। इहो अॼुकल्ह जे दौर में आम थींदो आहे। सभु पंज आङुरियूं बराबरि न आहिनि। के न्याणियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेको इज़तदार हूंदियूं आहिनि। उहो हिन ड्रामे में जेको हीउ सीन ॾेखारियो वियो आहे, इन खे माण्हू अगरि सम्झनि त वॾी ॻाल्हि आहे। ऐं माण्हू ईअं ई पराए न्याणियुनि ते ग़लति इल्ज़ाम हणी उन्हनि खे कारोकारी करे करार ॾेई माराए छॾींदा आहिनि या निकाली ॾियाए छॾींदा आहिनि। इहो आम अॼुकल्ह असांजे मतिलबु सिंध में थी रहियो आहे। हीउ हिकिड़ो मैसेज ॾिनो वियो आहे असांजी सिंध अवाम खे, जे अगरि अवाम असांजी हिन खे सम्झी वञे त पोइ जेको नाहक न्याणियूं हूंदियूं आहिनि उन्हनि सां अहिड़ो ज़ुल्म न थींदो। जेके मतिलबु कूड़ ते ईअं इल्ज़ाम लॻा वेंदा आहिनि उन्हनि सां जेको आहे न हीउ मैसेज ॾिनो वियो आहे हिन वीडियो में, हिन ड्रामे में, पापनगर में।